भरिसां करमपुर थाणे जी हद इंडस हाईवे उमेद अली बिजाणी लाड़ो वटि मच्छी खणी वींदड़ पिकअप डाटसन जो एक्सल टुटण सबब कल्टी थी पई। हादसे के नतीजे में घोटकी वासी गुल मोहम्मद थड़े ते फौत थी वियो, जने 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इतला मिलण ते पुलिस लाश ऐं ज़ख़्मियुनि खे कंदकोट अस्पताल पहुचायो। ज़ख़्मियुनि मां 2 जी हालत नाज़ुक हुअण सबब सखर अस्पताल मुंतकिल कयो वियो। रोड हादसे जे ज़ख़्मियुनि में गुलाम शबीर मीराणी, नज़ीर अली, रसूल बख्श बलकाणी, अली मुराद ऐं ॿिया शामिल आहिनि। हर वक्त आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।